शौकत, शौकत, शौकत। छा थियो आहे साईं? शौकत काथे आ? हो त पंहिंजे कमरे में आहे, सुम्हियो पियो आहे। इहो छोकिरो या त सुतो ई पियो हूंदो आहे या वरी पाण ॾाढनि सां फॾा कंदो वतंदो आहे। आखिर हुन अहिड़ो छा कयो आहे साईं? हुन अहिड़ो कमु कयो आहे जेको न कॾहिं मूं कयो ई नहीं, मुंहिंजे वॾनि कयो। ख़ान साहब हाकिम अली ख़ान जे ख़ानदान जे कंहिं फर्द सां फिटाइण का नंढी ॻाल्हि कान्हे, का वॾी ॻाल्हि आहे। छा? हा, जलाल सां मुंहमारी करे आयो आहे। इहो कंहिं चयो आहे तव्हांखे? हाकिम अली ख़ान पाण फोन करे शिकायत कई आहे ऐं ॾाढी कावड़ में हुयो। तूं हुनखे उथारे अच, वञ उथारीस। पर हू त सुम्हियो पियो आहे साईं। वञ उथारे अचेस, केसि ताईं सुतो रहंदो। छा थियो आहे साईं? छा ॻाल्हि आहे? तूं जलाल सां छो थो फिटाई? आख़िर कयो हुन तोखे छा आहे? छा कयो अथई मूंखे? इहो तव्हां मूंखां था पुछो? ज़लील करे छॾियो आहे हुनजी भेण मूंखे। इन में जलाल जो कहिड़ो वॾो आहे? ऐं तूं छा थो सम्झी त हाकिम अली ख़ान जे पुट सां फिटाए तूं ईअं आराम सां सुतो पियो हूंदे? पंहिंजे मथे मां हवा कढी छॾ। पंहिंजी ऐं हुनजी हैसियत में वॾो फ़र्क़ु आहे। हुनजी ऐं मुंहिंजी गैरत में फ़र्क़ु आहे अदा साईं। छा कंदे तूं हुननि खे? हा, ॿुधाए तूं कंदे छा? जलाल त छोरीअ खे ज़िंदा छॾे शहर मां वापसि मोटी आयो। बाक़ी मां हिन छोरीअ खे अदा साईं ज़िंदा कोन छॾींदुसि, ज़िंदा कोन छॾींदुसि। दिमाग़ ख़राब थी वियो तुंहिंजो, दिमाग़ ख़राब थी वियो आहे। ॾेर पंहिंजे खे सम्झाए, हाणे हिन जो दिमाग़ कमु नथो करे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।